सुध समा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त असांजी कोशिश आहे त अफ़गान पनाहगीरनि खे शहरनि मां दाख़िल थियण खां रोकियो। असां वधीक वज़न बर्दाश्त नथा करे सघूं। अफ़गान पनाहगीरनि खे हाणे शहरनि में न सरहदनि ते पनाह ॾींदासीं। फवाद चौधरी चयो त वज़ीर आज़म इमरान ख़ान अॻूणे अफ़गान सदर अशरफ गनी खे तजवीज़ ॾिनी हुई त मुल्क में चूंडूं न करायूं वञनि, पर अशरफ गनी वज़ीर आज़म जी इहा तजवीज़ न मञी। हुन चयो त अफ़गानिस्तान जूं हालतूं हिन वक़्तु सभिनी जे साम्हूं आहिनि। अफ़गान मामले में पाकिस्तान जी तजवीज़नि खे अॻु न ॿुधो वियो। पाकिस्तान जी तजवीज़नि खे ॿुधी वञे हा त अॼु हालतूं मुख़्तलिफ़ हुजनि हा। SSP सिजावल सैद इमदाद अली शाह जी हिदायत ते SHO सिजावल राजा सरफराज़ नवीद पारां कार्रवाइयुनि जो सिलसिलो जारी आहे। गुज़िरियल राति गश्त दौरान झांसी रोड हाजा मोरी वेझो 2 जवाबदार ॾोह जे इरादे सां बीठलनि खे हथियारनि समेत गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि में मोहम्मद इसाक़ ख़ासकेली, नवाज़ ख़ासकेली ऐं उमेद कंदरा शामिल आहिनि। जवाबदारनि जे कब्ज़े मां हिकु रिवाल्वर, 2 गोलियूं, हिकु मशकूक CD-70 मोटरसाइकिल, हिकु वेब टच मोबाइल, हिकु कुहाड़ी ऐं हिकु लठ हथ कई वई आहे। जवाबदारनि ख़िलाफ़ सिजावल ते थाणे 2 अलॻि-अलॻि केस दाख़िल कराया विया आहिनि। टंडो मोहम्मद ख़ान में पैरामेडिकल स्टूडेंट्स पारां गुज़िरियल 4 सालनि खां पेपर न वठण ऐं वज़ीफ़ो न मिलण वारे अमल ख़िलाफ़ शागिर्दनि रजब मग़ज़ी, मीर हसन सठियो, दिलनवाज़, असदुल्ला समूह ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब टंडो मोहम्मद ख़ान नालो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो, असां गुज़िरियल 4 सालनि खां पैरामेडिकल में स्टूडेंट्स आहियूं, पर असां खां न त पेपर वरिता विया आहिनि ऐं न वरी प्रोमोट कयो वियो आहे। जॾहिं त कोरोना दौरान ड्यूटी पिणु वरिती वई, पर असांखे को बि वज़ीफ़ो न ॾिनो वियो आहे। हुननि वज़ीर आला सिंध, वज़ीर सिहत, डेप्टी कमिश्नर ऐं DHO टंडो मोहम्मद ख़ान खां इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। सामूंडी तूफ़ान आइडा अमेरिका जी 6 रियासतुनि में तबाही मचाए छॾी आहे, जंहिं सबबु 45 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। अमेरिका में सामूंडी तूफ़ान आइडा 6 रियासतुनि में तबाही मचाए छॾी आहे। सामूंडी तूफ़ान सबबु समय उॾामूं मुलतवी कयूं वयूं आहिनि, जॾहिं त रियासतुनि में इमरजेंसी लागू कई वई आहे। सामूंडी तूफ़ान आइडा अमेरिका जी मुख इलाइक़नि ताईं ईंदड़ तारीख़ जो 5 सामूंडी तूफ़ान आहे। न्यूयॉर्क में 12 माण्हुनि जी फ़ौतियूं तहखाने मां ॿाहिरि न निकिरण सबबु थियूं। मलकानी शरीफ़ भरिसां ॻोठ फयाज़ शाह राशिद जे ॻोठाणे हारी खां फुर थियण ख़िलाफ़ ॻोठाणनि पीर फयाज़ शाह जी अॻवानीअ में पिंगरियो खैरपुर गंबुआ पुलिस ख़िलाफ़ पिंगरियो जिडो रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धड़ो हयो। ॻोठाणनि गुलाब कादिर लाशारी, राणो लाशारी, गेनो कोली, पोनियो कोली ऐं ॿियनि ॿुधायो त पुलिस जी नाअहली ऐं सुस्तीअ जे करे रोज़ानो असांजे इलाइक़े में ॾींहुं ॾिठे जो थेलो या बकरी मोटरसाइकिल ते खणी वञनि था। इहा चोरी न पर सीना ज़ोरी आहे। हैदराबाद जी ASP अलीना राजपर जे नाले सां जाली Facebook ID ठाहिण जे इल्ज़ाम में गिरफ़्तार नौजवान जी ज़मानत मंज़ूर। हैदराबाद जी अदालत टंडो बागो वासी मोहम्मद अहमद उर्फ़ यासिर मेमण जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। FIA हैदराबाद जी साइबर क्राइम ब्रांच जवाबदार खे गुज़िरियल ॾींहुं गिरफ़्तार कयो हो, जंहिंजी अॼु अदालत ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। नाज़रीन, ही हुयूं इन वक़्त ताईं जो ख़बरूं। वधीक ख़बरुनि जे लाइ विज़िट कंदा असांजो YouTube चैनल महबूब न्यूज़ नेटवर्क।